महबूब समेलो जे थी पे तमकारों में सजा लाही। प्यारा दोस्तों कंहिंखां भाउ जुदा कयो वेंदो आहे, कंहिंखां जानी जुदा कयो वेंदो आहे, कंहिंखां बच्चो जुदा कयो वेंदो आहे, कंहिंखां सजण जुदा थींदो आहे, दुश्मन जी ख़बर हूंदी आहे पर पुछी न सघंदो आहे, पुॼी न सघंदो आहे, आशिक़ मजबूर हूंदो आहे। हिन भाउ चंद सतरूं लिखियो महाराज बाई जो शागिर्द आहे मुमताज़ ज़रदारी पेशे ख़िदमत बदुआ ॾे पियो दुश्मन खे कहिड़ी कारो वगो पारायण वारा पेरु को पमदीना गते पेरु को पमदीना गते जोड़ वसा जो टोड़न वारा पेरु को पमदीना गते पेरु को पमदीना कारो वगो पारायण वारा पेरु को पमदीना रोज रहने मुझो खड़ियूं सारे रुआ तो बावजू गालियूं रोज रहने मुझो खड़ियूं सारे रुआ तो यार दूंगा सत जागोड़ा रारण बारा पेरु को पमद दोस्त ॾिसो वॾे जो ख़ुशीअ में शरीक थियो आहे, हर शइ ते सानो हूंदी आहे पर हीअं शरीक थो थिए वीडियो में त ख़बर पवे त हे भाउ ॿ हथ जी खईं। कंदो सुख तू बिन दिसंदे जिया थई रुवारियो तिया तू बिरोन रत जागोड़ा द्वार नवारा पेरु को पमदीना गती पेरु को पमदीना कारो वगो पारायण वारा पेरु को पमदीना गती पेरु को पमदीना गती जहाँ
वटदाही मिले न तो के तू चई के तो चाही मां सरदारी हाँ रब वटदाही मिले न तो के तू चई के तो चाही के छोड़ना वाला मेरू को पमदी